अस्सलाम वालेकुम क्यों तव्हां सभु उमेद थी तव्हां सभु ठीकु हूंदा जी मां बि तव्हां दोस्त बिल्कुलु ठीकु आहियां जी त हिकु दो वरी पंहिंजे हस्बैंड सां गॾु सुबुह सुबुह जो निकिती आहे नाश्ते करण जे लाइ। ॿार जीअं त हलनि कोन था, ॾाढा सुस्त आहिनि मुंहिंजा ॿार। यकीन कयो पूरो पूरो हफ़्तो गुज़री वेंदो आहे निकिरंदा ई न आहिनि। त इहो ई सोचींदी आहे त शायदि पंहिंजो हिते अहिड़ो कुझु आहे कोन ॿारनि जे निकिरण करण जे लाइ, घुमण फिरण जे लाइ। गर्मी जे असीं पार्क बि कोन था वञी सघूं। मॉल साॻे ॾिसी ॾिसी वीचारा ॿार थी विया आहिनि बोर। ऐं ॿी ॻाल्हि त हर का शइ उन्हनि खे घर में मिली थी वञे त पोइ उन्हनि जो एॾो ख़ासि इंट्रस्ट रहंदो बि न आहे ॿाहिरि निकिरण जे लाइ। त इन जे लाइ पंहिंजो चवंदा बि तहीं वञो। ऐं ॿियो सुठो बि आहे ऐं हस्बैंड निकिरंदा आहियूं पंहिंजी मर्ज़ी सां जेॾा दिलि करे घुमंदा फिरंदा आहियूं सभु कमकार करे। ऐं मसला वॾा थी विया आहिनि ॿार त पुठियां टेंशन बि कोन रहंदी आहे। ऐं हिते एॾी का ख़ासि टेंशन आहे बि कोन जो अला पना ॾे की अहिड़ो कुझु हुजे ॿारनि खे माण्हू छॾे न सघे। सो ख़ैर मुंहिंजा हस्बैंड निकितासीं सुबुह सुबुह जो नाश्ते जे लाइ। उनखां पहिरीं पंहिंजो असीं वियासीं पेट्रोल पंप ते। मुंहिंजे हस्बैंड पंहिंजो कार में पेट्रोल वग़ैरह भरायो जो पेट्रोल ख़तमु थी चुको। त हीअ जे इलाइक़े में असीं वञी पिया रुमेथी आहे। रुमेथी आहे हिते जो ॾाढो सुठो साफ़ु सुथिरो इलाइक़ो आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे। वॾा वॾा पंहिंजो रोड हिन जा, घर ॾाढा ख़ूबसूरत आहिनि हिते, मस्जिदूं आहिनि। त इलाही सुठो साफ़ु सुथिरो हिकिड़ो एरिया आहे ऐं थोरो एक्सपेंसिव आहे। ऐं जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो आहे त असां वटि हर इलाइक़े जी पंहिंजी वॾी जमैया हूंदी आहे। ऐं ॿियो हुन जमैया में इहो आहे त असांखे पंहिंजो शायदि गवर्नमेंट जी आहे ऐं ॿियो हुननि जे पंहिंजे कुवैती माण्हुनि जे लाइ आहे। इन जे लाइ तक़रीबन जेके प्राइज़िस हूंदियूं आहिनि न तमामु घटि हूंदियूं आहिनि, मतिलबु सेल खां अलावा ई उहे एॾी एक्सपेंसिव न आहिनि हूंदा। त मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त जेके ख़ासि करे बेदा जेके आहिनि उहे आउं हितां ई वठां जो मूंखे 3-4 पंहिंजो सो त न असांजे हिते जे पैसनि जे हिसाब सां मूंखे थोरा घटि मिली वेंदा आहिनि। सो ख़ैर पंहिंजो पेट्रोल पंप लाइ असीं हिते आया हुआसीं। हुनखां पोइ असीं वियासीं पंहिंजो जिते असांखे नाश्तो करणो हुयो। हिन दफ़े तव्हां ॾिसजो तव्हां छा वेठी खां। जी देसी नाश्ता त इलाही थी विया। अॼु मुंहिंजो दिलि चयो थोरो डिफरेंट खाइण, थोरो अरबी टाइप जो खाइण ते। कॾहिं कॾहिं दिलि कंदी आहे अरबी स्वीट खाइण ते। अरबी स्वीट बि त घणी सुठी हूंदी आहे। सो अॼु अरबी नाश्ते ते दिलि हुई त हिन लाइ मां चयो नो देसी नाश्ता, अॼु अरबिक नाश्ता। सो उहो वठण आया आहियूं, पुठियां नज़र ईंदो कोन हूंदो। हा त मूं तव्हांखे बि ॾेखारी पए त हीअ जेकी ब्लैक बिल्डिंग ॾिसो पिया, हिते मुंहिंजो हमज़ा वेंदो हो। आई थिंक 13 फ्लोर ते हूंदो हो। डे केयर हो, डे केयर कोन हो, प्ले स्कूल हो। हा प्ले स्कूल। हमज़ा 4 सालनि जो। कोविड खां पहिरीं त हमज़ा मुंहिंजो हिते ईंदो हो पंहिंजो जो थोरो घणो हुनखे लिखणु पढ़णु अची वञे, थोरो एक्टिव थी वञे ॿारनि सां गॾु, कम्युनिकेट वग़ैरह करे। त नंढनि ॿारनि सां कीअं पंहिंजो दोस्ती वग़ैरह थी वञे त ख़बर पए। जॾहिं स्कूल वञे त परेशान न थिए। जंहिंजो मूंखे एक्सपीरियंस ॾाढो बुरो रहियो हो। ते हमज़ा वेंदो 9 to 12। हमज़ा खे हुते छॾींदी हुयसि कुझु कलाकनि जे लाइ। ॾिसो सां मूंखे पंहिंजी ॿिली सां गॾु वॉक करे पई अचे। हे साम्हूं गार्डन आहे त हुतां केरु वॉक करे निकितो आहे। ॿिली खे झलियो किथां हूंदसि। इलाही सारी ॿिलियूं हूंदियूं हुयूं न त असीं कुतर ॿिलियुनि खे वॉक करणु आहिनि त असां वटि नंढ पंहिंजो ॿिली जॾहिं बच्चा ॾींदी हुई न पोइ असांजे बच्चनि खे पंहिंजे वात में ईअं ई खणंदी हुई पंहिंजे बच्चनि खे। त असां हुनखे ईअं ॻिची खां ईअं पकिड़े घुमाईंदासीं जीअं हिनखे पंहिंजो हुतां नेक खां पकिड़ियो थी त पाण खे ईअं सुकड़े छॾींदा हुआ। बिल्कुलु नंढड़ा थी वेंदा हुआ। पोइ नंढड़नि ॿारनि खे आसानी हूंदी हेॾी वॾी खे करां त मूंखे त खाई छॾे। सो हीअ ख़ैर असांजे साम्हूं गार्डन आहे, मतिलबु असां साम्हूं न जिते वेठी आहियां हीअ सालमिया गार्डन आहे। हिते माण्हू वॉक करणु ईंदा आहिनि। हींअर एतिरी मॉर्निंग आहे त मूं तव्हांखे ॿुधायो 10 थिया आहिनि। हींअर त एॾी गर्मी न आहे। तो इसका हाल देखो है कैसा। ये क्या क्या इसके ऊपर पड़ा हुआ है? ये बादाम है, उसमें चना वगैरह है, hummus है और इसमें जो खुबस वगैरह होता है उसको फ्राइड करके। ये बादाम है। अच्छा जी बादाम है। ही पिनो चना है, हुमस है। और इसके नीचे क्या किसके साथ खाना है? चम्मच जी चमचो। जी त हीअं अरबिक नाश्तो आहे। पहिरीं आउं खां थी पोइ तव्हांखे ॾेखारियां थी। सुठो है। लेकिन वो जो आपके पास में रोटी भी होती है नीचे लेयर लगाई हुई उसकी। एक मिनट अभी चलने में से दिखा दो फिर निकलता है। अच्छा ये अच्छा ये पापड़ी टाइप जो है, सॉरी नजर कोन पीछा। ते पापड़ी टाइप जो उन सां गॾु सभु शयूं खाइण जूं। अब आपको मैं निकाल के दूं ये क्या टिश्यू? नहीं। रेस्ट नाश्तो माशाल्लाह ॾाढो सुठो मज़े जो नाश्तो हो। ऐं हिकिड़ी प्लेट में असां पंहिंजे हस्बैंड वाइफ ॿिन्हिनि खाधो, ॾाढो मज़ो आयो।
पर इन खां पोइ मां 2 दफ़ा ॿियो बि खाई चुकी आहियां अञा ताईं जॾहिं वीलोग हो उन खां इलाही पुराणो वीलोग आहे इहो बि त पंहिंजो मूंखे टाइम न मिलंदो एडिट करण जो बार बार वीलोग ठाहिण जो त पंहिंजो इन खां पोइ 2 दफ़ा खाई चुकी आहियां। सो ख़ैर पंहिंजो नाश्तो असांजो हलंदे फिरंदे थी वियो, अहिड़ो हो कोन को अहिड़ी जॻह हुई जो असीं वेही करे उते सुकून सां नाश्तो कयूं आहे। जॾहिं जो असां वटि वीक स्टार्ट थींदो आहे त असां वटि जेतिरा बि हिते स्टोर आहिनि गवर्नमेंट जो हुजे या पंहिंजो नॉर्मल जेतिरा बि आहिनि उन्हनि सभिनीनि ते अलॻि अलॻि शयुनि ते प्रमोशन लॻंदी आहे। त पोइ मुंहिंजी पंहिंजो कोशिशि हूंदी आहे त जेकी मुंहिंजी ख़ासि शयूं जेके मुंहिंजे घर में इलाही यूज़ थियनि थियूं त उन जी प्रमोशन जिते लॻल हुजे तव्हां उते ई वञा। त हिन दफ़े अलॻि अलॻि जॻहियुनि ते आउं वियसि अलॻि अलॻि हिकिड़ी हिकिड़ी शइ वठणु। जंहिं रामनेस ते आई मां तव्हांखे पहिरीं ॾेखार डिस्पोजेबल प्लेटूं हितां मां वरितियूं हुयूं त इते बोनलेस चिकन ते इलाही सुठी सेल लॻल हुई जेकी हाणे तक़रीबन इलाही हालातुनि खां पोइ इलाही घटि लॻे थी। त उते बोनलेस चिकन ते सेल लॻल हुई, दीनार कुझु पंहिंजो फिल्स वग़ैरह हुआ, न त हाणे इलाही वधी वई आहे उन ते। त मूंखे जीअं मां पंहिंजो ॾिठो त भई हिते सेल लॻल आहे त मां पंहिंजे हस्बैंड खे चयो नाश्तो त पंहिंजो हलंदे फिरंदे करे छॾियोसीं ऐं ॿार त हुई सुता पिया हूंदा त मां चयो जेतिरी थोरी घणी शयूं न त मां उहे वठी छॾियां। त मां 2 पैकेट त पंहिंजो 1 kg जा 2 पैकेट इहे वरिता बोनलेस जा ऐं उन खां पोइ वरी वई हुअसि वठणु। पंहिंजे हस्बैंड खे चयो मुंहिंजो अहिड़ी सेल वरी लॻंदी न वरी था हलूं ऐं वठी था अचूं। सो प्राइस लिखियलु कोन्हे त वधीक लिखियलु त पोइ मां कंहिंखां पुछो मां चयो भई किथे आहे सही प्राइस आहे किथे, त हुननि ॿुधायो त हा एतिरी प्राइस आहे जेतिरी हिन पंहिंजो पेपर वग़ैरह जेके हिन जा हुननि में लिखी रखी ऐं ऑनलाइन ॿुधाई आहे। सो ख़ैर बसि मां तव्हां सिर्फ़ु इहा शइ वरिती। हस्बैंड मूंखे चयो पिए त देरि न कजांइ जेकी शइ वठणु वञी पिए बसि उहा ई वठिजांइ। सो इतां रामेश तां सिर्फ़ु मां इहो वरितो, इहे 2 चिकन वरिता ऐं ॿी हिन दफ़े मतिलबु इलाही घटि सेल असां वटि खीर ते अहिड़ी सुठी लॻे थी। सो घणो करे खीर जी प्राइस त तमामु घणी वधी वई आहे हिते। त जेकी प्राइस में कंहिं दौर में वठंदी हुअसि त उन प्राइस में मूंखे पंहिंजो नज़र आयो ऑनलाइन त मां पंहिंजे हस्बैंड खे चयो मां चयो उहो बि वठी था छॾियूं। इहा पंहिंजो रामेश सां वठी आई आहियां 100 190 जो, हिते आहे 100 250 त हुते मूंखे इलाही सुठी प्रमोशन में मिली वियो। ऐं हिते जेको यूज़ था करे असीं पंहिंजो पटे आहिनि जेके मिल्क कंदा आहियूं, हीअ ॾिसो बहितरीनु प्राइस 1 दिनार जो मिले पियो, सुठी प्राइस में आहे। पर 27 मतिलबु अॼु लास्ट डे हुई, न वठां न त निकिरी वञे हथनि मां। जी त घर अची मां पंहिंजो ज़ेज लाइ चीज़ ब्रेड वग़ैरह ठाही पिए, जो ख़बर न हींअर पराठो खाए न खाए इलाही देरि थी वई आहे, ज़हर जी आज़ान अचण वारी आहे। हमज़ा साहिबु त उथी वियो त मां अची खीर काढ़े छॾियो ताकी पंहिंजो दही ठाहे सघां। सही थधो थी वियो दही ठाहींदसि जी। त योगर्ट बि मां ॼमण लाइ रखी छॾी आहे, ॾिसो हाणे केतिरो टाइम लॻे थो हुनखे ॼमण में। इनखे राति जो खोलींदसि। हींअर थियनि पिया तक़रीबन 12 थियनि पिया, हींअर तक़रीबन 12 थियनि पिया। राति जो खोले हिनखे चेक कंदासीं त कीअं थी आहे। जी त बसि मां पंहिंजे ॿारनि खे नाश्तो वाश्तो कराई, मां ज़ैद लाइ बन ठाहिया हुआ पंहिंजो चीज़ी, त मां बि ज़ैद खे इहे ॾिना। इहे ॾाढा सुठा थींदा आहिनि। मुंहिंजी रिकॉर्डिंग कई आहे, हाणे ॾिसो कॾहिं थी वञे मुंहिंजी एडिटिंग वग़ैरह थिए। त ख़ैर मां ज़ैद लाइ इहे ठाहिया, हमज़ा पराठो खाधो। पोइ मां लॻी ॾींहं जी मानी जे लाइ अॼु दिलि पिए चयो पंहिंजो चटपटो आचार गोश्त खाइण जो। सो मां गोश्त वग़ैरह कढी, पाकिस्तानी गोश्त अॼुकल्ह असांखे मिले ई कोन पियो, सो हाणे असीं इंडियन गोश्त वठी ईंदा पिया। इंडियन गोश्त बि ॾाढो सुठो आहे। ऐं जिसम खां बेस्ट ॻाल्हि इहा आहे त हीअ जल्दी ॻरी तमामु घणी जल्दी थो वञे। हिन में तव्हां इंस्टेंट पॉट में त ठहे थो, पर हुन खां अलावा पंहिंजो 10 मिंटनि में तयारु थी वेंदो आहे, एॾो जल्दी तयारु थींदो आहे। सो ख़ैर मां पंहिंजो घर अची पहिरीं दही बि वग़ैरह ॼमाई, जो फ्रेश मिल्क वठी आई हुअसि, हूअ बि वठी आयसि। पंहिंजो इहे पैकेट वग़ैरह वठी आयसि प्रमोशन जा, ऐं पंहिंजो दही ठाहिण जे लाइ वठी आयसि। दही जॾहिं खां मुंहिंजी मां हिकु दफ़ो ठाही हुई, उनखां पोइ मुंहिंजी ॾाढी सुठी थींदी आहे, त पोइ उनखां पोइ मां पंहिंजे घर में ई ठाहींदी आहियां। जीअं ख़तमु थींदी आहे वरी ठाहींदी आहियां, त इहा मूं वटि हाणे पई हूंदी आहे, हर शइ में कमु ईंदी आहे। सो ख़ैर मां पंहिंजो आचार कुझु तयारी कई। मां आचार जेसिताईं ॿोड़ तयारु थियो पिए तेसिताईं मां पंहिंजो किचन बि साफ़ु कंदी रहियसि गॾु गॾु।
ई सावा मिर्च अॼुकल्ह आउं मिठे तेल में पंहिंजो मसाले सां विझंदी आहियां, एॾी सुठी ख़ुशबू ईंदी आहे। कॾहिं तव्हां ट्राए करे ॾिसजो मिठे तेल में, त पंहिंजो ज़ाइको इन जी ख़ुशबू केॾी सुठी वधी थी वञे। की सावनि मिर्चनि जी पंहिंजी ख़ुशबू, वरी मिठे तेल जी ख़ुशबू, आहा ॿोड़ खे चार चंड लॻी वेंदा आहिनि। जी मानी खाई पोइ शाम जो ज़बरदस्ती मां पंहिंजे ॿारनि खे कढियो घर खां ॿाहिरि, जो बिल्कुलु बि कोन था निकिरनि। हीअ हिननि जी हेयर कट खां पहिरीं जो वीडियो तव्हां ॿारनि जा वार ॾिसी सघो था केतिरा वॾा आहिनि हिते, ऐं जो मूड पेन था ख़राबु आहे, जो मां ज़बरदस्ती ॿारनि खे कढियो हुयो। ऐं असीं वियासीं पिए वेयर हाउस, इहो हिकिड़ो मॉल आहे, ॾाढो ख़ूबसूरत मॉल हुयो। त मॉल त मां रिकॉर्डिंग न कई, पर असीं वियासीं छो पे जो हिकिड़ी आइसक्रीम आउं खाईंदी हुअसि कंहिं दौर में, जॾहिं मुंहिंजो 2-3 सालनि जो अञा हमज़ा पैदा न थियो हो, त असीं खाईंदासीं। उहा आइसक्रीम असांजी थी वई कुझु टाइम खां पोइ बंदि, पर मां उहा एतिरी खाईंदासीं जो पंहिंजो ज़ाइको जीअं न अञा ताईं वात ते जहिड़ो हो, ख़तमु न थियो हुयो। सो ख़ैर ख़बर पई त 2 मॉल बाक़ी आहिनि हाणे कुवैत में, जिते आहे हिकिड़ो ते असीं वञी पिया वेयर हाउस, ऐं हिकिड़ो पंहिंजो बॉर्डर जी तरफ़ आहे उते। त असांखे ख़बर पई, त मां पंहिंजे हस्बैंड खे चयो, मां चयो ॾिसूं था अगरि वाक़ई उहो आहे त मां चयो मूंखे त आइसक्रीम खाइणी आहे। सो असीं उते आयासीं पे ॿारनि खे वठी, त ॿारनि चयो पिया असांखे त खाइणी आहे कोन, त असांखे छो पिया वठी वञो, पर मां चयो न तव्हीं भलो इलाही परे पिया वञो, ऐं हूअं बि मूं चयो तव्हीं निकिरो ई नथा। सो ख़ैर ॿारनि खे वठी असीं उते निकितासीं, पंहिंजो मॉल बि थोरो घणो घुमियासीं, मॉल बि ॾाढो ख़ूबसूरत हुयो, ॾाढो मज़ो आयो मॉल में बि। पर उहा आइसक्रीम मूंखे मिली वई, जो तव्हांखे ख़ुशी जी इंता नथी पंहिंजी ॿुधाए सघां की केॾी ख़ुशी थी आहे। पंहिंजो उन सभु आइसक्रीम वग़ैरह ॾाढियूं सुठियूं आहिनि, पर सभिनि खां वधीक मूंखे वणंदी हुई कॉफ़ी जी वणंदी हुई, जो कॉफ़ी लवर आहियां। त उन में पंहिंजो ओरियो ऐं नट्स वग़ैरह जेके न चॉप करे विझी ॾींदा हुआ, त आइसक्रीम सां ॾाढो मज़ो ॾींदो हुओ खाइण में। सो मूंखे ॾाढो मज़ो आयो, पंहिंजो पुराणियूं यादियूं ॾाढो ताज़ा थी वियूं। त पंहिंजो उहा ख़ासि आइसक्रीम खाइण लाइ असीं हिते आया हुआसीं। त पंहिंजो थोरो घणो पंहिंजो मॉल तव्हांजे करे रिकॉर्ड कयो, पर ज़ैद जो मूड तमामु घणो ख़राबु पियो थियो, जो ज़ैद कुझु खाधो बि कोन। ऐं ज़ैद ख़बर न की मूंखे हाणे यादि कोन इलाही टाइम थी वियो त ज़ैद खे छा लॻोसीं, केॾां पिया वञूं, जो ज़ैद जो मूड ख़राबु थी वियो, त मूंखे लॻो त हुन पासे पिया वञूं, पर सीधा हिते अची वियासीं। सो ज़ैद जो मूड बेन था ख़राबु हो, सो इन करे असीं घणो खैर मॉल घुमियासीं बि कोन, इलाही देरि सां वियासीं, परे बि हो मॉल। त असीं आइसक्रीम खाई बसि पंहिंजो मोटी आयासीं। हमज़ा अचो। हा थैंक यू। ओके हमज़ा तव्हांखे कहिड़ी तव्हां ॿुधायो 1420 ज़ैद तव्हांखे कहिड़ी खपे, तव्हांखे कहिड़ी खपे? सची श्योर? ओ भाई पापा हिकु दफ़ो ऑर्डर कंदो न, बजे मुझे बेजार होते कि मुझसे रिकॉर्डिंग करवा रहे यार, ये किया मज़ा आया मुझे। इसकी मेरे हस्बैंड की फेवरेट फाउंडर फेवरेट ब्राउनी है, कैरमल है, पीकेन है इसके अंदर। बाबा जी फेवरेट, मम्मा जी फेवरेट। जी बसि इहे मुंहिंजे हस्बैंड जी फेवरेट, जेकी मुंहिंजे हस्बैंड जो पतो, इहा बि ॾेखार तव्हां कहिड़ी खाईंदो आहियां। सो ज़ैद बि थोरी रिकॉर्डिंग कई असांजी, को ज़ैद जो तमामु घणो मूड ख़राबु हुयो, वापसी ताईं बि मूड ख़राबु जो इलाही हुन दड़का पोइ आख़िर में खाधो, कुझु खाधो बि कोन दड़कनि खां सिवा, हुन में कुझु कोन खाधो। सो बसि आइसक्रीम खाइण वियासीं, उहो खाई करे असीं वापसि घर विया हलियासीं। बसि एतिरो ई मुंहिंजो वीलॉग हुयो पूरे ॾींहं जो, सुबुह खां वठी राति ताईं छा छा कयोसीं उहो बसि मूं तव्हांखे ॾेखारे छॾियो। उमेद थी कयां तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो, पसंदि त मूंखे सुठा कमेंट्स कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, मुंहिंजे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो, सो तव्हां जो मूड ॾिसी सघो था केॾो ख़राबु अथसि। सो अगरि मूंखे ॾियो इजाज़त, इंशाल्लाह मिलंदासीं वरी कंहिं ॿिए वीलॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे बि ईंदो में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। मां किचन खे वाइंड अप करणु आयसि नाइट में, त मूंखे यादि हो त मां त योगर्ट ठाहियो हो, मुंहिंजो धीउ तयारु थी वई हूंदी, सो अल्हम्दुलिल्लाह तयारु थी वई। हाणे मूंखे फ्रिज में रखंदसि, सुबुह ताईं हीअ थधी थी वधीक तयारु थी वेंदी। ॾींहं जो 12 बजे ठाही हुई, हीअं तक़रीबन न थियनि, हा त 9 कलाकनि में माशाल्लाह तयारु थी वई। हाणे बाक़ी सुबुह जो थधी करे पोइ खाईंदसि मानी सां।